अस्सलाम वालेकुम दोस्तों, सौराब सुमरो तव्हां साम्हूं हाज़िर आहे नई फ़नी कॉल सां गॾु। अॼु फ़नी कॉल कंदासीं असां प्यारे दोस्त ॾाढे सुठे फोक सिंगर असांजे जिगर जलाल साहिब खे। ऐं जिगर जलाल साहिब सां थोरो फ़न कयूं। आहे त ॾाढो मासूम माण्हू, सफ़ा सम्झी सघंदो कोन, पर पोइ मिड़ेई थोरो उन्हनि खे जीअं चवंदा आहिनि त चिड़ाइबो आहे हरू सो चिड़ाए ॾिसूं था उन्हनि खे चिड़नि था या नथा चिड़नि। जिगर जलाल साहिब खे फ़ोन कयूं था, ॾिसूं था हिन वक़्तु जाॻी अथो, ॿ था थियनि राति जा। साईं अस्सलाम वालेकुम। बाबू वालेकुम अस्सलाम। अदू छा हाल आहे? खैर खैर जिगर जलाल साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? खैर खैर बाबा सोरा ॿुधाई छा हाल आहे? खैर खैर ठीकु ठाक साईं। इहो छा कयो अथव साईं? ईअं त न थींदो आहे जीअं तव्हां कयो आहे। जी इहो छा कयो अथव तव्हां साईं? अलाए छा जो? ईअं थोरी थींदो आहे। हाणे तव्हां, मां हिन महिल तव्हांखे राति जो फ़ोन कई आहे, ॿ था थियनि, हाणे माफ़ु कजो, पर हाणे सही न आहे ईअं जीअं तव्हां कयो था न। अलाए मां सम्झो न छा बना त? तव्हां सुता त न पिया हुयो? हा सुता त न पिया हुयो? हा पिया सुता हुआसीं। हिन महिल सुता पिया हुआ? रोज़े रखण जो टाइम थी वियो आहे। न बसि हाणे वरी उथूं पिया न नवे टेम ते। पर इहो तव्हां ईअं छो कयो आख़िर? अलाए छा जो? ईअं न थींदो आहे साईं जीअं तव्हां कयो पिया। छा मसलो आहे बाबू? ॾिसो, तव्हां अॻुवा थी विया आहियो, तव्हांजे लाइ असां केॾी कंपेन हलाईसीं हिते त असांजे फ़नकार खे, कल्चरल फ़नकार आहे, असांजो फोक सिंगर आहे, हुनखे बाज़ियाब कयो वञे, बाज़ियाब करायो वञे। ऐं असां तव्हांजे लाइ हेॾी कंदा वठूं, तव्हां वरी ईअं माना कयो था, सही त न आहे न इहो। हलो, मां तव्हांजो आवाज़ थोरो सम्झ कयो, अंदरि वेठा हो या कंहिं कमरे में कटिजी थो अचे? न न, हाणे सही थो अचे आवाज़? हा हा हाणे सही थो अचे? अञा कटिजे थो। सही आवाज़ तव्हांजो त सही थो अचे मूं ॾे, पर तव्हां जेको इहो कयो आहे न, इहो सही न आहे ईअं। हा छा जो? छा मसलो माना हे सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे, तव्हांखे ख़बर न पई आहे अञा? न पई आहे न। यार वॾी ॻाल्हि आहे। माना मां तव्हांखे वीडियो बि ठाहे ॾिनी तव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ। जी त हिननि जे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। पर पोइ तव्हां पोइ बि ईअं था कयो, तव्हां जेको आहे सो ईअं त न थींदो आहे न साईं जिगर जलाल साहिब। न न इंशाल्लाह कचहरी हणंदासीं, खुलासीं त पोइ सॼा को कचहरा हणंदासीं। पर इहो जेको तव्हां माना हाणे चओ त ॿुधायांव, हिन वक़्तु राति जे 2-2:30 वॻे तव्हांखे हाणे त निंड फिटाई आहे तव्हांजी। न न हाणे त रोज़े टाइम आहे, हाणे निंड छाजी फिटी? पर इहो तव्हां कीअं कयो आहे? इहो छा कयो अथव? छा जो मसलो माना? इहो जेको तव्हां यूट्यूब चैनल ठाहियो आहे पंहिंजो, जी यूट्यूब चैनल जेको तव्हां पंहिंजो ठाहियो आहे जिगर जलाल जे नाले सां, हा हा उते तव्हांजो हिकिड़ो कलाम आयो आहे, तुंहिंजी वही कोई ईअं आहे, गुल गुलाबी आहे जहिड़ी तुंहिंजी वही आहे, ईअं कुझु आहे, छा आहे? हा गुल गुलाब जहिड़ी वही। हा, गुल गुलाब जहिड़ी तुंहिंजी वही आहे। हा हा हाणे इहो सभई माण्हू मूं ॾे मोकिलीनि था कलाम, चवंदा जिगर जलाल इहो तुंहिंजे लाइ चयो आहे। हा कलाम वणियो त सही न साईं, वणियो त सही, माण्हू मूंखे था मोकिलीनि सभु, ईअं चवंदा इहो जिगर जलाल तुंहिंजे लाइ चयो आहे। मां इन करे तव्हां ॾे फ़ोन करे पुछियो, छा वाक़ई मुंहिंजे लाइ चयो अथव इहो? जी पर साईं, मुंहिंजी त गुल गुलाब जहिड़ी वही आहे ई कोन। हाणे बाबा सजन जी वही वही आहे न। सजननि जी त वही वही आहे, पर इहो ईअं त न आहे न जो तव्हां वरी माना मुंहिंजे लाइ तव्हां इहो चयो आहे त तव्हांखे इहो कलाम सौराब सुमरो जे लाइ इहो तोरे बि नेड़े मोकिलियो हूंदो न मुंहिंजे ख़्याल में, लिंक। हा हा त सही आहे न। माना मुंहिंजे लाइ त न चयो अथव न इहो? बाबा तूं असांजो गुलाब जो गुल त आहे न, छो न आहे? तोखे ई चयो अथसि। अच्छा, मूंखे ई चयो हा अथव? बाबा ॿाहिरि जेके सॼण हूंदा आहिनि उहे गुल गुलाब जहिड़ा हूंदा आहिनि न। अच्छा अच्छा, बहरहाल इहो तव्हां सही न कयो आहे। इहो तव्हांजो यूट्यूब चैनल ठाहियो आहे न, हुन में वरी गानो बि रखियो अथव इहो, तुंहिंजी वही आहे, गुल गुलाब जहिड़ी तुंहिंजी वही आहे। हा हा ॾिसो यार, हाणे तव्हां वरी खिलो था। छा हाल वाल? ॿियो ख़ैर आहे न? ख़ैर ख़ैर ठीकु ठाक। बसि इहो मिड़ेई तव्हां सां मज़ाक कईसीं, थोरो फ़नी कॉल आहे मुंहिंजो प्रोग्राम हिकिड़ो, जी हुन में ईअं वरी फ़नी कॉल कंदो आहे, सभिनी खे कॉल करे अधु राति जो परेशान कंदो आहे।
इहे कम त हलंदा आहिनि न, तो असांजा मज़ाक हलंदा आहिनि न। हा न तव्हां फ़िलहाल परेशान थी वियो थोरी देरि लाइ, यार मां छा चई छॾियो सोराब सुमरी खे। हा भलो हला साईं, ख़ुशि कंदो आहे भलो रब भलो साईं। मज़ो आयो तव्हां सां ॻाल्हाए करे, ऐं थोरो परेशान थी वियो तव्हां त यार मां छा करे छॾियो, थोरो ख़बर त पवे। न न मां इहो ॿियो असुल ॻाल्हि थोरो आवाज़ तव्हांजो कटिजी अचे पियो, मां जी जी सम्झां घटि पियो। काल पई अचे विच में, इन जे करे मां माज़रत कयां थो तव्हां सां। थोरो अगरि तव्हां परेशान त न थियो न, थोरो टेंशन में त न आहियो न? बाबा परेशान, हाणे असां तुंहिंजी फोन में परेशान थींदासीं। वॾी महिरबानी जिगर जलाल साहब, तव्हां सां ॻाल्हाए ॾाढो मज़ो आयो, वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह ख़ुशि। जी दोस्तो, इहो हुयो जिगर जलाल जेके असां थोरी देरि लाइ परेशान कयोसीं, ऐं हाणे वरी ईंदड़ फ़नी कॉल कंदासीं कंहिं ॿिए आर्टिस्ट सां, कंहिं ॿी सेलिब्रिटी सां। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।